अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया आफशां उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ ऐं पाकिस्तान अवामी तहरीक जे धरणे दौरान हुकुम वञण खां इनकार करण ते बरतरफ़ कयल एसएसपी खे बहाल कयो वियो। केस जल्द पोस्टिंग ॾिनी वेंदी। सांगड़ भरसा पानी जे वारे ताबेधुरनि में जहिड़ो फायरिंग जे नतीजे में परवेज़ चांडियो मारिजी वियो ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿिनि धुरनि ख़िलाफ़ केस दाख़िल। खिपरे भरसा चुल्ह चिड़ंग लॻण सबबि कुली बिरादरी जे घरनि खे बाहि विकोड़े वई। 12 घर सड़ी विया। मुतासिर निटड़ उस में खुलियल आसमान हेठि वेठा रहिया। संदन चवण त बाहि जो इतलाउ ॾियण बैदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिं सबबि संदन अजा सड़ी विया। माली मदद कई वञे। लखी गुलाम शाह में रेलवे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी महिनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त हुकूमत रेलवे मुलाज़िमनि सां माटेली माहौल सलूक करे रही आहे। पघारनि में 100% वाध सां गॾु स्केल वधाए ॿिया अलाउंस न वञनि। बेसूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। ऐं खॾड़े में सख़्त गर्मी दौरान बिजली जी लोड शेडिंग ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरियुनि जो चवणो त बिजली जी डिघी लोड शेडिंग सबबि टैंकर माफ़िया ॿीणे अॻ ते पाणी विकिरो करे रही आहे। रमज़ान खां अॻु लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणे खेनि पाणी फराहम कयो वञे। ऐं नवाबशाह में भिरिया सिटी जे सोलंगी बिरादरी पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ऐं बासर दुर्ज जे धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासर दुर्ज ऐं रेवेन्यू जे अमलदारनि ॿिन्ही भगत करे ज़मीन जा कूड़ा कागज़ ठाराए खेनि धिका ॾेई कढी छॾियो आहे। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, हियूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन शुरुआत कंदासीं न ख़बर सां। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ ऐं पाकिस्तान अवामी तहरीक जे धरणे दौरान हुकुम वञण खां इनकार करण ते बरतरफ़ कयल एसएसपी खे बहाल कयो वियो। केस जल्द पोस्टिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं पाकिस्तान अवामी तहरीक जे 2014 दौरान इस्लामाबाद जे पार्लियामेंट हाउस वेझो धरणो हयो वियो हो। धरणे दौरान मछलियल माण्हुनि ख़िलाफ़ क़दम न खणण ते एसएसपी मोहम्मद अली नेकोकार खे बरतरफ़ कयो हो। एसएसपी मोहम्मद अली नेकोकार खे 2 सालनि जे वधीक अरसे बाद ॿीहर बहाल कयो वियो आहे। केस अपील ते फ़ैसिलो अचण बाद वज़ीर आज़म जी हिदायत ते एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बहाल कयो आहे। मोहम्मद अली नेकोकार बरतरफ़ी वक़्तु एसएसपी इस्लामाबाद मुक़रर हो। मोहम्मद अली नेकोकार खे जल्द पोस्टिंग ॾिनी वेंदी। नाज़रीन, सांगड़ भरसा पाणी जे वारे ताबेधुरनि में जहिड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में परवेज़ चांडियो मारिजी वियो ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जहिड़े जी इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल पहुचायो। मंगले थाणे जी हद चक नंबर 12 में अॻूणे डीआईजी रमज़ान चना ऐं ज़मीनदार ग़ुलाम मुस्तफ़ा जट जे हारियुनि जो पाणी जे वारे तां तकरार थी पियो। ॿिन्ही धुरनि में 3 कलाक फायरिंग जी ॾे वठि थींदी रही, जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾहका पखिड़िजी वियो। सांगड़ ज़िले जी पुलिस नफ़री बख़्तरबंद गाॾियुनि सां जहिड़े वारे हंधि पहुची फायरिंग बंदि कराई। इस्पताल इंतिज़ामिया जो चवणो त जहिड़े जी ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी हुअण करे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि जी फ़रियाद ते केस दाख़िल करे कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। नाज़रीन, ठठे भरसा गैस सिलेंडर धमाके सां फाटण जे नतीजे में ॿाड़ी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे मकली अस्पताल पहुचायो वियो। छुटो थियल स्टाफ ते होटल में गैस सिलेंडर फाटण सबबि लाल मोहम्मद शेख, अकबर दफराणी, इस्माइल दफराणी ऐं अबू शेख ज़ख़्मी थी पिया। इस्पताल इंतिज़ामिया जो चवणो त ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद ॾियण लाइ कराची मुंतक़िल कयो वियो आहे। शहर जी सियासी समाजी धुरनि एहतजाज कंदे चयो त होटलनि ऐं रेड़ियुनि ते लॻल गैस सिलेंडर जी फिटनेस चेक कराए माण्हुनि जूं हयातियूं बचाए वञनि। नाज़रीन, खिपरे भरसा चिल्ह मां चुड़ंग लॻण सबबि कुली बिरादरी जे घरनि खे बाहि विकोड़े वई, जंहिं सबबि 12 घर सड़ी विया। जॾहिं त मुतासिर निटड़ उस में खुलियल आसमान हेठि वेठल रहिया। ॻोठ लिएसन हालीपोटो में चुल्ह मां चिड़ंग लॻण सबबि पोरित परखो, गेनू, भीमू ऐं प्रेमू कोली जा घर सड़ी रख थी विया। मुतासिर चवणो त बाहि वाक़े जो इतलाउ फौरी तौर ते फायर ब्रिगेड इंतिज़ामिया खे ॾिनो। अमले जी कोताही सबबि संदन अजा सड़ी रख जो ढेर बणिजी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत कोशिशूं करे बाहि ते ज़ाब्तो आंदो, जॾहिं त निटड़ उस में मुतासिर मासूम ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल रहिया। को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े इंतिज़ामिया केर बि सार लहण न आयो। ॿिए पासे नवाबशाह भरसा ॻोठ गुलाब राहो में बिजली जी शॉर्ट सर्किट मां बाहि लॻण सबबि गुल हसन राहो, अलीदाद, जान मोहम्मद ऐं मौलादाद जा घर सड़ी विया, जॾहिं त घरनि में पियल समूरो अलॻि तलॻि सड़ी ख़ाक थी वियो। बाहि मुतासिरनि हुकूमत खे अपील कई त खेनि अजा ड्राए माली सहायता कई वञे त जीअं हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर न थियनि।
दरअसल लखी गुलाम शाह में रेलवे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पाकिस्तान रेलवे यूनियन जी मरकज़ी जनरल सेक्रेटरी ख़ैर मोहम्मद तुनियूं जी अॻवानी में पघारूं घटि मिलण ऐं स्केल न वधण ख़िलाफ़ मुलाज़िमनि रेलवे फाटक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे इंतिज़ामिया ख़िलाफ़ धरनूं हयूं। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुकूमत रेलवे मुलाज़िमनि सां माड़ेली माहौल सलूक करे रही आहे। संदन चयो त गैंगमैन ज़िम्मेदार ऐं ॿियनि मुलाज़िमनि जी पघारनि में 100% इज़ाफ़े सां गॾोगॾु टाइम स्केल वधायो वञे ऐं मुश्किलातुनि खे घटाए वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। खडोल शहर में शहरियुनि पारां बिजली जी लोड शेडिंग ऐं पीअण वारे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीर मोहल्ले जे रवासिन मीर कमरुद्दीन टालपुर सदाम हुसैन ऐं शबीर अहमद जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रवासिन जो चवणो हो त पीअण जो पाणी केतिरे अरसे खां न मिलण ऐं नई पाइपलाइन फाटण ख़िलाफ़ टाउन कमेटी इंतिज़ामिया खे केतिराई भेरा शिकायत कई आहे, तंहिं हूंदे बि को अमल नथो कयो वञे। सदन चवणो आहे त बिजली जी डिघी लोड शेडिंग सबबि पाणी पहुचाईंदड़ टैंकर माफ़िया ॿीणे अघ ते पाणी फराहम करे रहियो आहे। हुननि चेतावनी ॾींदे चयो त रमज़ान जे भलारे महीने जे शुरू थियण खां अॻु में पाणी सप्लाई वारी लाइन जी मरम्मत कई वञे। नवाबशाह में भिड़ा सिटी जे ॻोठाणनि पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ मोहम्मद उर्स सोलंकी जे रवासन मसमात सारां ज़ाल मरहूम अली हसन सोलंकी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अख्तर अब्दुल सत्तार अब्दुल नबी ऐं मौला बख्श रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां कूड़ा कागज़ ठाराए ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। संदसि चयो त ज़मीन ते कब्ज़े जो केस सेशन जज नौशरो फिरोज़ जे अदालत में हलंदड़ आहे। जवाबदार केस त हथ खणण लाइ पुटनि मोहम्मद हाशिम ऐं ख़ालिद हुसैन खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन दाहिंदे चयो त पुलिस बासरनि जी ॿिट भरिजी कूड़ा केस दाख़िल करे पुटनि खे जुड़तू मुक़ाबले में मारण जी धमकी ॾेई रही आहे। हुन बस वारनि खे अपील कई त खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, हिन वक़्तु जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी आवाज़.com।